अस्सलामु अलैकुम अदाकारी यारो सब संगत के ये कहानियूं आहिनि महफ़िलनि जूं कहानियुनि में के ॻाल्हियूं अहिड़ियूं बि निकिरंदियूं आहिनि सुराणियूं हे माण्हू कॾहिं कचारियुनि में पाण बि वेही चवंदा आहिनि ॻाल्हि उहा कजाइं जंहिंमें लाल बि लभे प्रीत बि रहिजी अचे यानी कि लाल बि लभे मोहबत बि रहिजी वञे ॻाल्हि अहिड़ी कजाइं इहो उहा कहाणी आहे। टे भाइर हुया हुननि जो पीउ जेको हुयो वॾो मालदार हिकिड़ो सौदागर हुयो पर वॾी हुन दौलत पंहिंजे हुननि जे पीउ ठाती हुई उहो पीउ हिननि जो गुज़ारे वियो। हिननि दौलत पीउ जी वञी जांच कयूं त वॾो गंज मौलाज हिननि खे नज़र अची वियो पर उन में टे लाल बि लभी पिया। भाइरनि पाण में चयो यार हाणे ॻाल्हि ॿुध अबे जी मिल्कियत त घणी आहे ॾाढी पर माना हाणे हिते लाल बि लभी पिया आहिनि हिन लालनि जी बि वॾी माना अहमियत आहे लाल बादशाही थो लहे माना एतिरी लाल जी क़ीमत आहे। पोइ छा कयूं चयां लाल हाली रखूं था कठे आहिनि बाक़ी जेको आहे ॿी दौलत आहे ॿी माया मॾी आहे उहो विराए हर को पोइ पंहिंजो कारोबार करे जॾहिं ज़रूरत थी विराइण जी त पोइ लाल खणी विराईंदासीं न त लाल भली पिया हुजनि। चवंदा वाह जो ॻाल्हि कयो अदा वञी लाल हिननि हिकिड़े जॻह ते लिकाया हिननि ढके उते पोइ जहिड़ो बि हिननि जो दिमाग़ उते कमु कयो पोइ ज़ेरे ज़मीन जो अॻे आम मान इहो कमु हूंदो हुओ त ज़ेरे ज़मीन माण्हू दफ़नाईंदा हुआ रखंदा हुआ का बि मुई मॾी अहिड़ी हूंदी हलंदे कुदरत पोइ हिकिड़े भाउ खे कॾहिं ज़रूरत थी वञे तव्हांखे ॿिनि मिड़ी आसिरो ॾिनो वक़्तु पंहिंजो कर लाल कया इहो सुठो थी न खपा हीअं कर होॾे कर वरी कॾहिं हलंदे ॿिए खे बि ज़रूरत थी वई चई हाणे ॻाल्हि बि लाल माना ज़रूरत में हाली पंहिंजो विरायूं पाण कंहिंजो नसीबु आहे को रखे या खपाए चईंदा ठीकु आहे। वञी लाल उते जॻह ते पहुची लालनि खे ॻोल्हियुनि उते कढनि ॿ लाल निकिरंदा हिकिड़ो लाल कोन्हे अची सही हिननि पाण में भाइरनि जो यार ॻाल्हि ॿुध लाल माना ई काॾे वेठो हुन चयो मां बि न कयां हुन चयो मां बि न कयां टे चयो मां बि न कयां यार हाणे भाइर आहियूं पाण में लाल ॾिस चोर अचे हा त टई लाल खणी वञे हा चोर बि माना न आयो आहे ईअं सम्झ असां भाइरनि मां चोर आहे टिनि मां पोइ कहिड़ो बि आहे जेको हिकिड़ो लाल गैप करे वियो आहे ॿ लाल आहिनि बिलियाणी जी खणी वियो आहे त हुनजी ज़रूरत आहे तोखे दाह तूं कई तोखे ज़रूरत में आहे न भाउ मां ईअं चरियो भाइरनि खां बिना पोइ मां तव्हांखे छो चवां लाल पोइ कढी वञी मां खपाए छॾियां बसि पोइ मां छो विराइण जो तव्हांखे चवां हा पोइ तव्हां पंहिंजी जॾहिं ज़रूरत तव्हांखे थिए तव्हां खोटायो आहे ऐं मां अहिड़ो कमु ई न कयो आहे हाणे ॿिनी भाइर आहियूं हिन ॻाल्हि खे कीअं वीचारियूं अहिड़ो ॻाल्हि सां कयूं मोहबत बि रहिजी वञे लाल बि लभे चई हवला इहा ॻाल्हि सही आहे चई ॾे ख़बर किथे को अहिड़ो हुजे बादशाह घणा ॿुधनि था पिया जी भाउ हिकिड़ो बादशाह परे आहे थोरो सफ़र आहे ॿ टिनि ॾींहंनि जो पंधु करिणो पवंदो वॾो आदिल आहे वॾो ज़ाना आहे वॾो अकुलमंद आहे चईंदा बसि हलणो बि उन वटि पवंदो जेको अहिड़ा फ़ैसिला तोरे थो करे ऐं ॿिनि टिनि ॿाहिरि खणी रवाना थिया अॻिली जा सफ़र कंदा वञनि था हिननि खे बि हाणे लाज़मी आहे काथे साहु पटणो मानी खाइणी काथे हिकिड़ो जो 4 ॾींहंनि जो सफ़र हुयो त उते बि हिननि खां हफ़्तो बि लॻी वियो अलाए हिते ख़ुदा जी कुदरत सां हिननि जो सफ़र में हलंदे हिकिड़े भाउ ॾिसी चई यार ॻाल्हि ॿुधे चई हे पेर माई जो आहे वरी गप अॻिते विया ॿिए भाउ चयो चई अवाही हीउ जेको आहे हीउ जेको
पेर जेको तूं चयो आहे माई जो आहे, पर इहा माई गौरारी आहे, पेट भरे सां आहे। वरी अॻिते वियो त टे भाउ ॾिसी चयो चई यार इहा ॻाल्हि ॿुधई, इहो पंहिंजो इहा माई घर खां कावड़ियल आहे, रुठल आहे। अबा चई ठीकु, कमु भले। हाणे साईं इहे ॻाल्हियूं अॻिते हलिया त हिकिड़े भाउ चयो यार पेर उठ जो आहे, ॿिए भाउ चयो यार उठ जेको आहे हिनजे मथां खथूरी जो वज़न आहे। वरी टे भाउ अॻिते हलियो चई यार उठ अखि खां काणो आहे। भाई गपल पंहिंजो चङो हलियासीं, ॿ टे हमरा आई हिननि खे घोड़नि जे मथां ईअं अची सबड़ाहट करे पुॻा। हिननि खे ॾिठऊं, चयो तव्हां हितां खां माई त न ॾिठी, न माण्हू त हितां न ॾिठो? त हिकिड़े भाउ चयो माई त कोन हुयो? चई हा हा त माई हुई। त ॿिए भाउ चयो वरी पेट भरे सां हुई न? चई हा उहा पेट भरे सां हुई। टे भाउ चयो चई वाह इहो पंहिंजो घर खां कावड़ियल हुई छा? चई हा उहा घर खां बि कावड़ियल हुई। हा भाई किथे तव्हां ॾिठी? चई असां ॾिठीसीं न। अड़े ॾिठो कीअं न? पार माए जा पूरा सभु हक़ीक़तूं ॾेई वठे, माई असां न ॾिठी आहे, होश कमु थो करे। ॿियो चयो भाउ ईअं न कयो, ॿुधायो किथे ॾिठो, किथे कहिड़े? भाउ असां ॾिठी ई न आहे। ऐं पोइ न ॾिठी आहे त असांखे कीअं बसि, असां तव्हांखे ॿुधायोसीं, तव्हां पुछा कयो असां तव्हांखे ॿुधायोसीं। जहिड़ो करणु चाहियो था या को ॿियो को तव्हांजे दिमाग़ में बग़ावत आहे, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो वरी उनजे मथां अमल बि नथा कयो, चओ था हीअं फलाणा। तव्हांखे चङो मठो आहे को किथे फ़ैसिले में तूं असां खां वठी असां ॾींदासीं, बाक़ी ईअं त हाणे कोन्हे जो तूं माई असां खां माना पुछा कई। चए मां असां बि जेको पुछा कयोसीं उहा ॻाल्हि ई बसि तव्हां असांखे माई ॾियो महिरबानी। चयो माई तूं वरी चङे मौक़े मूं वटि, ईअं तोखे माई असां ॾींदासीं छा? हल अॻिते आयासीं, ॿ टे ॼणा उठ जे मथां जत बि ईअं लफड़ाहट करे अची पुॻा, यार हितां जो उठ जो इथों त गुज़रिया इहो त न ॾिठो गले वारनि। चई वाह उठ तुंहिंजो साईं मुंहिंजा जानी न। चई जानवर हितां न ॾिठा आहे भाई। चई जानवर उठ त न ई आहे। अड़े उठ त हुयो बाबा। चई ॿिए भाउ चयो खथूरी जो वज़न त कोन हुअसि? चई खथूरी जो ई वज़न हुअसि। चई भई अखि खां टे चयो अखि खां काणो त कोन हुयो? चई बसि पार ई जवान तव्हां पका ॼणा, भई किथां ॾिठो? चई असां उठ ॾिठो ई न आहे। अड़े उठ जो न असां जानवर जो पुछा कयोसीं, तव्हां उठ चयो, वरी खथूरी जो बाज़ बि तव्हां चयो, वरी साईं काणो बि तव्हां चयो, उठ तव्हां न ॾिठो? चई भाउ असां ॾिठो ई न आहे न। पोइ चयो तव्हां छो? बसि चयोसीं, तूं पुछा कयो असां तोखे ॿुधायोसीं तोखे, मुंहिंजो उठ पंहिंजो ॻोल्हे ॾिठो। चई अलाए कीअं छेड़ो करिणो थो कयो। चई अॻ में बि हिकिड़ा आहिनि, उहे बि छेड़ो नथा कनि, फ़ैसिले करणु हलनि था। जे तव्हांखे फ़ैसिले जो शौक़ु आहे त हलो फ़ैसिलो वठो, उठ तव्हांजो असां वटि थिए बिल्कुलु असां ॾींदासीं। हिननि खे वठी हिननि खे रवाना, अॻे में टे चारि ॼणा हो माई वारा, वरी ॿ टे ॼणा ही उठ जा मालिक सिधो विया के बादशाह वटि, जंहिं वटि वञनि पिया फ़ैसिलो कयूं। विया हुते वञी बादशाह खे चयूं